ख़बर शामिल कंदा हलूं। मीरपुर माथेरो वेझो रक्षा हलाईंदड़ पोरियत ते पुलिस अहलकारनि पारां तशदुद करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पोरियत सादिक बोज़दार, फिदा बोज़दार ऐं ग़ुलाम मोहम्मद बोज़दार जी अॻवानी में पुलिस जे नाजाइज़नि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एएसआई अमानुल्ला कलवड़ ऐं ॿिया पुलिस अहलकार बिना जवाज़ रिक्शा हलाईंदड़ पोरियत ते तशदुद करे कपिड़ा लीड़ूं करे छॾिया आहिनि। हुननि एसएसपी घोटकीअ खां मुतालबो कंदे चयो आहे त मामले जो नोटिस वठी पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। चकवासी सहाफ़ी परवेज़ सेठार जे भाणेजे खे कराची में वेहशी जवाबदारनि बदफ़ेलीअ बाद घुटाड़ी क़तल करे छॾियो। सहाफ़ी परवेज़ सेठार जे मासूम भाणेजे शाकिर खे वेहशी जवाबदारनि पारां बदफ़ेलीअ जो निशानो बणाइण बाद घुटा ॾेई क़तल कयो वियो। नीगर जे वारसनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़िए जो नोटिस वठी क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। कोटलीअ वेझो मांझंद में रोड हादसे जे ज़ख़्मियुनि खे बहितर सहूलियतूं न ॾियण सबबि तालका इस्पताल जे एमएस खे हटायो वियो आहे। शाह भरियो वटि थियल हादसे में ज़ख़्मी बहितर सहूलियतूं फ़राहम न करण ते इस्पताल जे एमएस डॉक्टर नूरुल्लाह लाड़क खे बदिली करे रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। डॉक्टर नूरुल्लाह लाड़क खे बदिली करे संदसि जाइ ते डॉक्टर मंज़ूर हुसैन शाह खे नओं एमएस मुक़ररु कयो वियो आहे। यादि रहे त मांझंद भरिसां वेन ऐं ट्रक विच में हादसो पेश आयो हुयो। तालका इस्पताल मांझंद में सहूलियतुनि जी खोट सबबि 17 माण्हू हयात विञाए वेठा। दौलतपुर सफ़न वेझो अणॼातल गाॾीअ जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण सबबि अधरोट फुट थी वियो। क़ौमी शाहराह वेझो दीनू मशीन स्टाफ वटि नामालूम गाॾीअ जे टक्कर में मोटरसाइकिल सवार फोत थी वियो। हादसे में मोटरसाइकिल सवार दादू वासी हाजी मोहम्मद मूसा चन्नो मौक़े ते ई फोत थी वियो। इतलाह ते पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची फोतीअ जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाईअ लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। सेवण वेझो ॿिनि मुसाफ़िर कोचुनि में आम्हूं साम्हूं टक्कर लॻण जे नतीजे में औरतुनि समेत 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ हैदर रिंद वटि ॿिनि मुसाफ़िर कोचुनि में आम्हूं साम्हूं ज़ोरदार टक्कर लॻण सबबि औरतुनि समेत 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ख़ौफ़नाक हादसे में ख़ैरजान, इमदाद अली, इरफान बग्सी, नज़ीर ज़फ़र, इफ़्तिख़ार मसामात, नौशाद शेख, आलिया ऐं हाजरा समेत 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतलाह ते मोटरवे पुलिस ऐं ॻोठाणनि वाक़िए वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे सेवण इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। इंतिज़ाम मूजिबि इस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे। ज़ख़्मियुनि में कुझु माण्हुनि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। मेहड़ में पीटीआई जे अॻवाननि ऐं लियाकत जतोई जे वेझनि साथियुनि पीपीए में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। पीपी एमपीए फयाज़ अली बुट, पीपी सिंध काउंसिल जे मेंबर इम्तियाज़ पाशा बुट ऐं अॻूणे एमएनए डॉक्टर तलत महेसर जी मौजूदगीअ में पीटीआई जे अॻवाननि ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर लियाकत अली जतोईअ जे वेझनि साथियुनि पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कयो। पीटीआई अॻवान नज़ीर अहमद ॾहर ऐं नाज़मुद्दीन ॾहर बिरादरी ऐं साथियुनि समेत पीपल्स पार्टीअ जे आला क़यादत ते भरपूर एतमाद कंदे पीपी में शमूलियत जो ऐलान कयो। उन मौक़े ते फयाज़ अली बुट चयो त मुख़ालिफ़नि वटि को बि प्रोग्राम कोन्हे। चोर दरवाज़े खां इक़्तिदार में ईंदड़नि जी तॾावेड़ थी चुकी आहे। हुन चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे ऐं रिकॉर्ड तोड़ तरक़ियाती कम कराया आहिनि। आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जे क़यादत में पीपी वधीक मज़बूत थी चुकी आहे। नाज़रीन, पीपल्स पार्टी तरफ़ां सुभाणे 15 मई ते शाम 5 वॻे कराची एयरपोर्ट ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शानदार इस्तक़बाल करण जो ऐलान कयो वियो आहे। पीपी कराची डिवीज़न जे सदर सूबाई वज़ीर सैयद गनी चयो आहे त बिलावल भुट्टो जे अवामी मार्च खां पोइ आयल बेएतमादी रिथ सां ई इमरान ख़ान जी हुकूमत घर बेड़ी थी ऐं उन करे बिलावल भुट्टो जो कराची एयरपोर्ट ते तारीख़ी इस्तक़बाल कयो वेंदो। वधीक तफ़सील शबीर लाशारी जी हिन रिपोर्ट में। पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची डिवीजन के सदर सूबाई वजीर सईद गनी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे 15 मई आचर डी शाम जो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो एयरपोर्ट ते तारीख़ी इस्तक़बाल करण जो ऐलान किया। संदसि चवणो बिलावल भुट्टो के अवामी मार्च खां पोइ आयल बेतमादी रिथ सां ही इमरान खान की हुकूमत घर भेड़ी थी है। उन करे बिलावल भुट्टो जो कराची एयरपोर्ट ते तारीख़ी इस्तक़बाल किया वेंदो।
चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जरदारी साहब ने जब आवाज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जरदारी का, जो इमरान खान के झूठ के साथ खड़ा है, जो इमरान खान के झूठे नैरेटिव के साथ खड़ा है, यहाँ हर वो शख्स अमरीकी एजेंट है जो इमरान खान को झूठा कहता है। सूबाई वज़ीर वधीक चयो त इमरान खान जो नओं नालो बम खान आहे, जेको चवे थो त मुंहिंजी हुकूमत न हुजे त एटम बम किराए हिन मुल्क खे ई ख़त्म कयो वञे। घमंडी आदमी है, मुल्क दुश्मन। मैं इसलिए कहता हूँ कि जो आदमी कहता है कि इस हुकूमत के आने से बेहतर था कि इस मुल्क के ऊपर एटम बम मार देते आप, यहाँ ये आदमी इस ज़हनी कैफियत में है। वो कहता है कि अगर मैं हुकूमत में नहीं हूँ, तो मैंने पहले ही कहा ना कि कहता है अगर मैं हुकूमत में नहीं हूँ तो अल्लाह माफ़ करे कि ना ये मुल्क रहना चाहिए, ना इस मुल्क के लोग बचने चाहिए, ना इस मुल्क की मैशत बचनी चाहिए, हर चीज़ तबाह बर्बाद हो जानी चाहिए। लेकिन इमरान खान जो है वो हुकूमत में हो तो फिर सब चीज़ें ठीक हैं।